रामेश्वरी में नौजवान जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ कैचा बिरादरी तरफ़ां कोटड़ी पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते लम्स गेट साम्हूं धरणो हयो वियो। 25 ॾींहं अॻु कोटड़ी जे इलाइक़े मुस्लिम कॉलोनी बिरोई चौक वटि क़त्ल कयल नौजवान इरफान गाइचो जे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ते मक़तूल जे वारसनि ऐं गाइचो बिरादरी तरफ़ां हिम्मत अली गाइचो, हुसैन अली, सज्जाद गाइचो, दिलावर गाइचो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लठ बर्दार थी लम्स जी मेन गेट साम्हूं इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। जे दौरान मक़तूल नौजवान इरफान जी कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं संदसि खून सां इंसाफ़ ऐं वारसनि खे तहफ़्फ़ुज़ लाइ नारेबाज़ी करे रहिया हुआ। एहतजाज दौरान मशहूर मुज़ाहिरीन, ट्रांसपोर्ट ऐं पुलिस विच में चकरियूं पिणु थियूं। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु आहे त शहीद इरफान गाइचो जो केस कोटड़ी थाणे ते दाख़िल करायो वियो आहे, पर पुलिस अञा ताईं हिकु बि कातिल गिरफ़्तार नाहे कयो। कातिल ज़ुल्फ़कार गाइचो, अब्दुल क़यूम गाइचो, बदरुद्दीन गाइचो ऐं जुमन उर्फ़ जोटी गाइचो वारे शहर में सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं केस जी पेवारी करण ते वारसनि खे सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन मुतालबो कयो त फौरी तौर ते शहीद इरफान गाइचो जा कातिल गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं वारसनि खे जानी ऐं माली तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में हैदराबाद में DIG ऑफिस ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो। 2 कलाकनि बाद DCP कोटड़ी शाहनवाज़ ज़ोकियो मुज़ाहिरो कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं, जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़तमु करायो। इरफान गाइचो जे कातिलनि खे इरफान गाइचो जे कातिलनि खे